अस्सलाम वालेकुम। अॼुकल्ह मॉडर्न दौर में तव्हां एटीट्यूड ते ठहियल मिसाल ऐं शेर त ज़रूरु ॿुधा। मसलन तुंहिंजो एटीट्यूड मूंखे हर्ट करे सघे थो, मुंहिंजो एटीट्यूड तोखे क़तलु करे छॾींदो वग़ैरह। सभ खां पहिरियां ॾिसजे त सिंधीअ में हिन जी माना छा आहे। इंग्लिश में एटीट्यूड, सिंधीअ में रवैयो। तव्हां इहो ज़रूरु ॿुधो हूंदो त साईं हिन माण्हूअ जो रवैयो एतिरो बेकार आहे जो हिनखे को कमु कोन मिलंदो, ऐं हिन माण्हूअ जो रवैयो एतिरो ज़बरदस्त आहे जो हिन सां हर को वेहण लाइ पियो सिके वग़ैरह। एटीट्यूड इज़ एवरीथिंग। पर सवाल इहो आहे, वाट इज़ योर एटीट्यूड टुवर्ड्स लाइफ। सभु कुझु हिन एटीट्यूड ते मुबनी आहे जेको तव्हांखे ज़ाहिर कंदो आहे। अगरि असां अलाह जी नेचर खे ॾिसूं ऐं शींहं ऐं बकरीअ मां सिखूं, बकरी उन रस्ते ते हलंदी आहे जंहिं ते सभु हलंदा हुजनि, या धनार उनखे लठियूं हणी कहिड़े बि रस्ते ते हलाए सघे थो, ऐं उहा हलंदी इहो बकरीअ जो एटीट्यूड आहे। अगरि शींहं जे एटीट्यूड खे ॾिसूं त उहो पैरोकार न बल्कि लीडर आहे। उहो पंहिंजे बणायल रस्ते ते पाण हलंदो आहे ऐं कोई बि उनखे लठियूं हणी नथो हलाए सघे बकरीअ वांगुरु। इहो फ़र्क़ु हिननि ॿिन्ही जे विच में ॿिनि शयुनि जो आहे। उहा आहे हिमत ऐं वेड़। बकरी पैरोकार आहे, बकरी उन रस्ते ते हलंदी आहे जंहिं ते सभु हलंदा हुजनि, हिकु झुंड में, या उन रस्ते ते जंहिं ते उनखे लठियूं हणी हलाइजे। उहा पंहिंजो दिमाग़ु इस्तेमालु न कंदी आहे ऐं न ई उनखे परवाह आहे उन जे न हलण जी। भले उन जी मंज़िल किथे बि पहुचे, बसि लुॾंदी लुॾंदी पई हले पई। शींहं पंहिंजे रस्ते ते पाण हलंदो आहे, भले उन ते ॿिया हलनि या न हलनि। अगरि हू बादशाह आहे त हुनजे ज़िंदगीअ जो मक़सदु पंहिंजे इलाइक़े जी ॿियनि इलाइक़े जे शींहनि खां हिफ़ाज़त करणु हूंदी आहे। जे बादशाह न आहे त उन जे ज़िंदगीअ जो मक़सदु कंहिं इलाइक़े खे पंहिंजो बणाइणु हूंदो आहे। बकरी ऐं शींहं जे विच में टिनि शयुनि जो फ़र्क़ु थी वियो। पहिरियों ज़िंदगीअ में मक़सदु, ॿियों उन रस्ते ते हलणु जेको रस्तो मक़सदु ॾांहुं हुजे, पोइ भले ॿियो को उन ते हले या न हले, अकेलो हलणो पए। टियों हिमत, उन वीरान रस्ते ते हलण जे लाइ जेको उन राह में रुकावट बणिजे उन सां मुंहुं ॾियण जे लाइ। हाणे तव्हां फ़ैसिलो कयो त तव्हां कहिड़ो एटीट्यूड खणंदो, शींहं वारो या बकरी वारो। पर शींहं वारे एटीट्यूड जी क़ीमत हिमत आहे, ऐं जेको मक़सद जी राह में रुकावट बणिजे उनखे चीरे फाड़े छॾणु, न ॾिसण त साम्हूं वारो केरु आहे। तव्हांजी केतिरी दिलि ऐं हिमत आहे इहो तव्हां ई ॼाणो था। पंहिंजे अंदरि मौजूदु लिकियल जानवर खे जगायो। इन लाइ न त तव्हां हर वक़्तु वहशी रहो, बल्कि इन लाइ त तव्हांजी चाल चलत ऐं घुमण फिरण में बि शींहं वारो रोब हुजे। इहो तव्हांजो मुश्किल वक़्त में कमु आणण जो तोहफ़ो आहे। इहो एटीट्यूड आम लम्हनि में बि तव्हांजी चाल चलत में शींहं वारो रोब पैदा कंदो। अब मेरे आदमी तुझे तोड़ेंगे। ये लो। उठ। आम आदमी सोता हुआ शेर है, उंगली मत कर, जाग गया तो चीर फाड़ देगा। अगरि को माण्हू तव्हांखे ख़ामोश बकरी सम्झी धकु हणे त तव्हां मां शींहं जहिड़ी दहाड़ निकिरंदी जेका हुनखे बि ॾकाए विझंदी। उहो इन परेशानी में अची वेंदो त मां कंहिं में हथ विधा, जॾहिं त तव्हां पंहिंजे वारे में अहिड़ो हमलो कंदो जो हू परेशानीअ खां पोइ हैरानीअ में पइजी वेंदो। इहो ई आहे शींहं वारो एटीट्यूड जंहिंजे बारे में मां तव्हांखे ॿुधायां थो। पर सवाल इहो आहे, वाट इज़ योर एटीट्यूड टुवर्ड्स लाइफ। आख़िरी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां त बकरी सिर्फ़ु पंहिंजे जिन्स वारनि सां, पंहिंजे झुंड वारनि सां विढ़ण जी हिमत रखे थी। इन खां अॻिते हुनजो दिमाग़ ई बंदि आहे। सिंध जे हिकु अज़ीम हस्तीअ जी कहावत एड कयां त बकरीअ खे को जेकॾहिं इहा सोच ॾे त जेकॾहिं तव्हां शींहं जो शिकार थियण खां अॻु में मज़ाहिमत कंदे हुनखे पंहिंजे सिंगनि सां टकर हणणु शुरू कयो त शींहं जा तारा कढी विझो। शींहं इन्हनि जो गोश्त खाइण ई छॾे ॾियनि। इन्हनि जे मुक़ाबले में शींहं हर जिन्स खे शिकार कंदो आहे ऐं हर जिन्स सां वेड़ जी हिमत रखे थो। तव्हांखे ज़रूरत आहे शींहं जहिड़े एटीट्यूड जी जेको हर जिन्स सां वेड़ जी हिमत रखे
न के सिर्फ़ु पंहिंजे जिन्स जहिड़नि सां। इहो आहे लाइन एटीट्यूड जंहिंजे बारे में मां ॿुधायां थो। अगेन इहा ॻाल्हि त शींहं जहिड़ो एटीट्यूड रखण जे लाइ ज़िंदगीअ में मक़सदु ऐं उन ते हलण जे लाइ हिमत ज़रूरी आहे। इहो हुयो अलाह जे बणायल जंगल ऐं जानवरनि जी नेचर में ॾिसण ऐं उन्हनि मां सिखणु। अगरि असां दीन इस्लाम जी ॻाल्हि कयूं ऐं उन में ॾिसूं त अलाह हिकु हस्तीअ खे मौला अली अलैहिस्सलातु वस्सलाम खे पंहिंजे शींहं हुजण जी तशबीह ॾिनी, असदुल्लाह अल गालिब। इन मां ज़ाहिर आहे त शींहं जे एटीट्यूड में को राज़ आहे। मां ही आख़िरी जुमिलो चई हिन वीडियो जी एंड थो कयां, जियो अलीअ जीअं।